उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। रब्बि ज़िदनी इल्मा बिरहमतिका या अरहमर राहिमीन। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वल अस्रि इन्नल इंसाना लफ़ी खुस्र इल्लल्लज़ीन आमनू व अमिलुस्सॉलिहात व तवासौ बिल हक़्क़ व तवासौ बिस्सब्र। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। पीर तमुंजो बादशाह जिलानी जलील दादलो दरगाह जो खावंद जो खलील हसनी हुसैनी हिणो आहिया अजवाहर थियो वसील। दाता मुंहिंजी दिल खे ॾे दिलासो दलील उज़लत कयो मज़लील रस बादशाह बगदाद जा। दिलों दस्तगीर खे को सवाली सद करे हकल में हाशिम शाह चए वेलो वीर वरे तोणे हुजे पंध परे तब कंदो व मोहाड़ मुरीदन जे। तमाम हम्दो सना तारीफ व तौसीफ अल्लाह जल्ल मजदुहुल करीम जी ज़ाते बाबरकात जेला जेको खालिक़े कायनात भी आहे ऐं मालिके शशहात भी। अल्लाह जल्ल वाला जी हम्दो सना खां बाद में हुजूर नबी रहमत शफी उम्मत सल्लल्लाहु ताला अलैहि वालिहि वसल्लम जे हुजूर नाज़ में पंहिंजे अक़ीदतन इरादतन ऐं महब्बतन जो ख़िराज पेश करण खां बाद में निहायत वाजिबुल एहतराम बिरादरान इस्लाम प्यारा अजीज मोहतरम मुकर्रम मुसलमान भाईरो अजीजो दोस्तों बुजुर्गो जियां तुम गुनहगार नाचीज़ तवा मेहरबानन जे अगियां
अल्लाह रब्बुल आलमीन जल्ल जलालहू जी ज़ात बाबरकात जे प्यारे मुक़द्दस कलाम पाक क़ुरान मजीद बुरहान रशीद फुरकान हमीद जे मंझां 30 सिपारे जी मुख़्तसर नंढी सूरत सूरतुल असर जिनकी तिलावत करण जो शरफ हासिल कयो आहे। अल्लाह जी बारगाह में दुआ फरमाइंदा त शाल करीम रब जी ज़ात मु गुनहगार नाचीज़ खे कमा हक़ो हो बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। तव्हांजे इल्म में या ॻाल्हि आहे त अॼु सोने सैयद सखी साईं शाह हुसैन शाह जीलानी रहमतुल्लाह अलैह जो ही सालियानो उर्स मुबारक भी आहे। उन्हीं सां गॾोगॾु पीरनि जे पीर दिलबर दस्तगीर सोने अब्दुल कादिर जीलानी महबूब सुबहानी कुतुब रब्बानी गौस समदानी किंदीले नूरानी शहबाज इला मकानी रज़ी अल्लाह ताला अन्हु जी यारी शरीफ जी निस्बत सां अॼु की ये महफिल मुनक़िद आहे। ऐं दिल सां दुआ गोयां उन्हनि जवाननि जे लाइ जिन जवाननि अॼु की न महफिल में पंहिंजो हिस्सो मिलायो आहे। अल्लाह जी ज़ात बाबरकात उन्हनि जवाननि खे ॾींहुं यारहीं रात 12 तरक्की ऐं ख़ुशहाली नसीब फरमाए। तव्हां जेके दोस्त अहबाब हली आया मालिक जी ज़ात बाबरकात तव्हां सभिनी खे विख विख ते अजर अज़ीम अता फरमाए। टाइम एतिरो ज़्यादा कोन्हे, टाइम में एतिरी वुसात नाहे। इंशाअल्लाह करीब नमाज असर जो वक्त थियण वारो आहे ऐं कोशिश कंदुसि तव्हां जे अॻियां सूरतुल असर पहिरीं आसानी सां तव्हांखे समझाए वठां। उन्हीं खां बाद में हिकु ॿ करामत पीरनि जे पीर दिलबर दस्तगीर जी बयान थींदी इंशाअल्लाह। अल्लाह जी ज़ात बाबरकात सभिनी जो बेड़ो पार फरमाईंदी। हीअ क़ुरान पाक जी तमाम मुख़्तसर सूरतुन मां सूरत आहे ऐं हज़रत इमाम शाफ़ई रहमतुल्लाह ताला अलैह पाण फरमाइनि था लौ तदब्बरुन नास अला हाज़िहि सूर लवसियत। अगर को माण्हू क़ुरान पाक जी इन्ही सूरत जे मथां गौर तदब्बुर करे त उन जी हिदायत जे लाइ इहा हिकड़ी सूरत काफ़ी आहे। पूरो क़ुरान बंदन जी हिदायत जे लाइ, पर अगर को माण्हू रुगो इन्ही सूरत जे मथां गौर तदब्बुर करे ऐं मुंहिंजे महबूब मोहम्मद मुस्तफा अहमद मुजतबा सल्लल्लाहु ताला अलैहि वालिहि वसल्लम जे सहाबा जी तव्हां ज़िंदगी ॾिसो। मक्की ज़िंदगी में 2 सहाबी जॾहिं महिल पाण में मिलंदा हा जुदा थियण खां पहिरीं पहिरीं क़ुरान पाक जी इन्ही सूरत जी तिलावत करे वठंदा हा। हाणे हिन जी इब्तिदा थी थिए वल असर। रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात फरमाए तो मुखे ज़माने जो कसम इन्नल इंसान लफी खुसर, बेशक इंसान खसारे में आहे। पेरी कसम आहे ज़माने जी, पोइ वरी इंसान के लतीफ चोट ॾिनी वई आहे त बेशक इंसान खसारे में आहे। हज़रत अल्लामा इमाम फखरुद्दीन राज़ी रहमतुल्लाह ताला अलैह साईं हिते असर जो 4 मानू बयान कयूं। तव्हां जी तवज्जो हुजे इंशाअल्लाह अॻियां जेको तव्हां जो हुकुम आहे उन्ही जे मुताबिक़ ई तक़रीर थींदी, पर थोड़ो तव्हां अगर तवज्जो कंदा त तव्हां खे ॾाढो फ़ाइदो थींदो। पेरी माना इमाम शाफ़ी फरमाइंदा त ते ज़मान हज़रत इमाम फखरुद्दीन राज़ी पाण फरमाइंदा त ते ज़माने मां मुराद ज़माना ए मुतलक आहे, यानी अल्लाह जी ज़ात बाबरकात हर ज़माने जो कसम खयो आहे। छाजे करे जो इंसान जे उरूज ऐं ज़वाल जे मथां वॾे खां वॾो शाहिद ज़मानो आहे। मुंहिंजे महबूब जा आशिक़ो हिन ज़माने कई बादशाहियूं ठहंदे भी ॾिठियूं आहिनि, कई बादशाहियूं ठहंदे भी ॾिठियूं आहिनि। तव्हां पंहिंजी उम्र में ॾिसो बाबा ही सदर जिया जी बादशाही, ये भुट्टे जी बादशाही, ही नवाज शरीफ, ही इमरान खान, ही ज़रदारी, यानी हिकिड़ा अचनि था ॿिया वञनि था। हिन ज़माने कई बादशाहियूं ठहंदे भी ॾिठियूं, कई बादशाहियूं ठहंदे भी ॾिठियूं। त पहिरियों कौल आहे त ज़माने मां मुराद ज़माना ए मुतलक। साईं फरमाइनि था ॿियो कौल हिते ज़माने मां मुराद यानी असर मां मुराद वक्त असर आहे। ओ सिज लहण वारो टाइम पेरी सुबह थींदो वा, उन खां बाद में सिज जवानी ते ईंदो वा, पोरी नेठ लही ईंदो वा। इन्ही में इंसान जे लाइ इबरत आहे। इंसान तू नंढड़ो ॿार आहीं, जवानी बि थई, आखिरकार इहो ज़िंदगी जो सिज लही ईंदो। ही कब्रिस्तान आहे न, उहे माण्हू बि हिते सुतल हूंदा जेके चवंदा हा त असांजे बदन जे मथां मख बि न वेहे।
जेके पंहिंजे कपड़न के छंदे हलंदा हा पर यारो आखिरकार उन्हनि जी ज़िंदगीअ जो सिज लही वियो। असां ई तव्हां जी बि ज़िंदगी जेका आहे उन्ही जो सिज लही वेंदो। इहा ॿी माना ऐं टी माना साईं फरमाइनि था हिते असर मां मुराद नमाज़ असर, इहा ताक़ीद वारी नमाज आहे। पर घणा पढ़ंदड़ माण्हू बि इन टाइम ते सुस्ती कंदा आहिनि, यानी पढ़ण वारा बि इन टाइम ते रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात कसम खयो त ए बंदा किथे रिज़्क़ जी तलाश में रज़ाक खे न विसारजां। ऐं ये लफ़्ज़ बार बार चवंदो आहियां त यारो अॼुकल्ह जे दौर में असां पंहिंजे गिरेबान में जाती पाए ॾिसूं। मुसलमाननि जी नमाज़ फजर बिस्तरे में, वरी नमाज़ ज़ोहर अॻिन वारी नमाज़ दुकान कारोबार जे मथा, नमाज़ असर या वरी रांद कुॾंदे कुॾंदे, नमाज़ मगरिब रस्ते में, नमाज़ इशा फिल्मूं ड्रामा ॾिसंदे ॾिसंदे गुज़री थी वञे। यादि रखी वठो मुंहिंजे महबूब जा आशिक़ो, ज़िंदगी जो को भरवसो न आहे। हुज़ूर फरमाइनि था सलातो मेराजुल मोमिनीन, नमाज़ मोमिन जो मेराज आहे। अस्सलातु मिफ्ताहुल जन्नत, नमाज़ जन्नत जी कुंजी आहे। नमाज़ पुल सिरात जे लाइ आसानी आहे ऐं नमाज़ीअ खे क़यामत वारे ॾिहाड़े दिलबर नबीअ जी शफ़ाअत नसीब थींदी। अॼु वक़्तु आहे, अॼु मौक़ो मिलियो आहे, अॼु सिहत आहे, जवानी आहे, टाइम आहे। ईअं न थिए जो हिकु बुज़ुर्ग आहे बाज़ार चौक रस्ते ते बीठो आहे, अखियुनि में ज़ारो कतार नीर पिया वहनि, कंहिं गुज़रण वारे जो गुज़र थियो, चए थो चाचा ही चौक आबाद लॻो पियो आहे, माण्हू घुमन फिरन पिया, हिन टाइम ते तुंहिंजी अखियुनि में लुड़क, त रोई करे थो चवे अॼु मुंहिंजी दिलि पे चाहियो त बाननि में ऐं करीम रब में सुलह करायां, पर छा करियां, हू रब मञण जे लाइ तयार आहे पर बंदा नथा मञनि। मूं घणी सम्झायो आहे अल्लाह जा दरवाजा खुला पिया आहिनि, रहमत जा दर खुला पिया आहिनि, अचन मस्जिद जे तरफ़ मालिक जे हुज़ूर रोई करे पंहिंजे करीम रब खे परचाइनि, रब मञे तो बंदा नथा मञनि, इन जे करे अखियुनि में लुड़क पिया वहनि। वरी कुझु ॾियारा गुज़रण खां बाद में कब्रिस्तान में आयो ऐं कब्रिस्तान में बीठो आहे, अखियुनि में ज़ारो कतार नीर पिया वहनि, रोए पियो। उन्ही शख्स जो गुज़र थियो, चए थो चाचा कॾहिं बाज़ारनि में थो रोई, कॾहिं वरी कब्रिस्तान में तो रोई, छा ॻाल्हि आहे? चए थो अॼु मुंहिंजी दिलि पे चाहियो, मामलो साॻई आहे त हिनी बंदन जी ऐं मालिक जी सुलह करायां। अॼु हे बंदा मञण जे लाइ तयार आहिनि, हू नथो मञे। ईअं न थिए अॼु वक़्तु मिलियो आहे मालिक जे दरवाज़े ते मोट करण जी, अल्लाह खे राज़ी करण जो बहानो टाइम आहे। ईअं न थिए जो कब्रिस्तान में अची वञी मण मिटिन जे हेठि, जो मण मिटिन जे हेठि जेॾी महिल तोखे लताड़े दफ़न करे हलिया वञनि। पोइ हाजी गुलाम नबी मैसर रहमतुल्लाह अलैह तॾहिं चयो आहे त जिनी प्यार ॾे कयो जान पाले, करियो से हलिया विया मिटीअ जे हवाले, जिनी प्यार ॾे। तूं तो समझी त इहे मुंहिंजा दोस्त आहिनि, माइट आहिनि, जेके मूंसां गॾु आहिनि, पर यारो जेॾी महिल ही साह वारो रिश्तो ख़तम थी वियो न, इहे पंहिंजे हथनि सां तोखे मण मिटनि जे हेठि छॾे वेंदा। जो जनाज़े में आया भरे पेर पांदी, सदा जिन सिंगारियो बणिया से ई कांदी, वो क़बर ॾे निहारे चयूं मुंहिंजे नाले, करियो से हलिया विया मिटीअ जे हवाले, जिनी प्यार ॾे। त टी माना अची वई, असर मां मुराद नमाज़ असर। हाणे चोथी माना जेका साईं बयान कई ॾाढी क़ाबिल गौर ॻाल्हि बि आहे, तवजो सां ये चोथी माना साईं बयान थो करे त असर मां मुराद को आम ज़मानो कोन्हे, बल्कि रब तो फरमाए त वल असर, मुंहिंजा महबूब मां अल्लाह खे तुंहिंजे ज़माने जो कसम। चओ सुभान अल्लाह। मदीने वारे साईं जे ज़माने जो कसम आहे। ऐं साईं पूरी बहस तो लिखे, पाण फरमाए तो सूरतुल असर में रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात
मदीने वारे साईं जे ज़माने जो कसम खयो ऐं सूरतुल बलद में रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात पंहिंजे प्यारे हबीबा रहमत वारे नबी लजपाल मोहम्मद करीम जे शहर जो कसम खयो आहे। अल्लाह जी ज़ात बाबरकात फरमायो ला उक़सिमु बिहाज़ल बलद मा रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात के शहर जो कसम सूरतुल बलद बिल इत्तफाक मकी आहे त शहर मां मुराद भी मके जो शहर आहे। असाई तव्हां जे ज़हनन जे अंदर इहो सवाल अची सके तो त मालिक जी ज़ात बाबरकात मके जे शहर जो कसम इन्हीअ जे करे खयो वा जो मके पाक में मालिक जो मिठो घर बैतुल्ला शरीफ आहे। अदा आहे न मालिक जो मिठो घर बैतुल्ला शरीफ जंहिंजे मथां हर वक्त 120 रहमतों नाज़िल थींदियूं आहिनि। मदीने जे ताजदार फरमायो 60 रहमतों उन्हनि जे वास्ते जेके अची करे बैतुल्ला शरीफ जो तवाफ कंदा आहिनि। 40 रहमतों उन्हनि जे वास्ते जेके हरम में नमाज पढ़ंदा आहिनि। 20 रहमतों उन्हनि जे वास्ते जेके रुगो मालिक जे मिठे घर जो दीदार करे रहिया आहिनि। जो अन नज़रो इलल काबा इबादतुन मदीने जे मीर फरमायो बैतुल्ला शरीफ के ॾिसण भी इबादत आहे। हज़रत अल्लामा इदरीस दाहिरी तॾहिं तर्जमानी कंदो वा तवाह मुंहिंजे मालिक जो घर बैतुल्ला वाह मुझे मालिक जो घर बैतुल्ला पो पाण ॾिनई क़िबलो करे चौ सारी दुनिया पई ठरे। वाह मुझे मालिक जो घर बैतुल्ला पो आदम खाग जंहिंजी इब्तिदा सुन नबिया ते साईं तवाफ सां बेड़ी तरे है पाण ॾिनई क़िबलो करे चौवाह मुझे मालिक जो घर बैतुल्ला। मक्के में अल्लाह जो घर बैतुल्ला शरीफ भी आहे। कसम जी वजह बैतुल्ला शरीफ थी सके तो कंहिंजे ज़हन में ये ॻाल्हि अची सके थी पर वरी बैतुल्ला शरीफ जे अंदर कुंड में हिकिड़ो पत्थर नस्ब थियल आहे जंहिंखे हजर असवद चइबो आहे। हजर जी माना पत्थर असवद जी माना कारो। मुझे महबूब जा आशिको इहो ज़मीनी पत्थर न आहे बल्कि हुजूर फरमाइनि था इहो जन्नती पत्थर आहे। कंहिंजे ज़हन में इहा ॻाल्हि भी अची सके थी मालिक कसम इन्हीअ जे करे खयो वा जो मके पाक जी सरज़मीन ते हजर असवद जहिड़ो पत्थर आहे। पर जेॾी महिल तव्हां हीअ बैतुल्ला शरीफ जो तवाफ 7 चकर पूरा करे वठंदा उन खां बाद में वतखिज़ु मिन मक़ाम इब्राहीम मुसल्ला उहा जगह जेके अल्लाह जे प्यारे नबी जे प्यारे गुलाम सोने उमर फारूक जे दिल में ख्याल आयो त मक़ाम इब्राहीम वारी जगह के मालिक जी ज़ात बाबरकात जाए नमाज बनाए। हुजूर जे गुलाम जे दिल में ख्याल आयो मालिक कुरान के नाज़िल कयो वा अदा मक़ाम इब्राहीम भी मके पाक जी सरजमीन ते उते तव्हां बरकातू नमाज़ नफल पढ़ंदा आहियो पर रश हूंदी आहे जिते जगह मिले उते बंदो बरकातू नमाज़ नफल पढ़ी वठंदो वा। बैतुल्ला शरीफ हजर असवद रुकने यमानी उन खां अलावा हतीम भी उते आहे। मक़ाम इब्राहीम भी मके पाक जी सरजमीन ते आहे पर जेॾी महिल तव्हां बरकातू नमाज़ नफल पढ़ी उन खां बाद में सफ़ा ऐं मरवा ते सही कंदा आहियो। उम्रे वारा जेके उहे समझन था वरी सफ़ा ऐं मरवा जे मथां चइबो आहे इन सफ़ा वल मरवत मिन शाइरिल्लाह। अल्लाह जो क़ुरान तो चवे ये 2 पहाड़ियूं अल्लाह जी कुदरत जी निशाननि मां निशानियूं आहिनि। जबल ॿिया वॾा पहाड़ ॿिया वॾा
कंहिंजे ज़हन में इहा ॻाल्हि बि अची सघे थी मालिक कसम इन जे करे खयो वा जो मके पाक जी सरज़मीन ते सफ़ा ऐं मरवा जो पहाड़ियूं बि आहिनि पर मके पाक में मुज़दलिफ़ा बि आहे मिना बि आहे अरफात जो मैदान बि आहे कदम कदम ते बरकतूं ऐं रहमतन जो नज़ूल थी रहियो वा हर को ईअं चई सघे तो त मालिक जी ज़ात बाबरकात इन्हीअ जे करे मके जे शहर जो कसम खयो पर रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात अॻियां वज़ाहत करे छॾी अगर वज़ाहत न थिए हा जेके ज़बान ते असीं पंहिंजे लफ़्ज़ ता आणियूं माण्हू चवनि हा त इहो सिर्फ़ इन्हनि जी अक़ीदत आहे न न रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात फरमायो ला उक़सिमु बिहाज़ल बलद मां रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात के मके जे शहर जो कसम पर मुंहिंजा महबूब इन्हीअ जे करे मूं कसम न खयो वा जो मके में बैतुल्ला शरीफ आहे मके में हजरे अस्वद आहे मके में हतीम आहे मके में रुकने शामी रुकने इराकी आहे रुकने यमानी आहे मके में मकामे इब्राहिम आहे सफाई मरवा जो पहाड़ियों मुज़दलिफ़ा मिना अरफात जो मैदान आहे पर महबूब मां अल्लाह कसम इन्हीअ जे करे थो खणा व अंत हिल्लुम बिहाज़ल बलद मुंहिंजा महबूबा इन मके पाक ते तो पंहिंजा कदम घुमाया आहिनि कसम जी वजह इहा आहे मुंहिंजा महबूबा तो पंहिंजा कदम घुमाया हाणे जंहिं सरज़मीन ते दिलबर नबीअ जा कदम लॻनि चओ सुभान अल्लाह रब तो चवे त मां अल्लाह खे इन शहर जो कसम हाणे हिते हज़रत अल्लामा शेख मुहक्किक हज़रत अल्लामा अब्दुल हक मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह अलैह कमाल करे छॾियो साईं फरमाए तो उलमा जे माबैन इख्तिलाफ आहे हिकड़ा था चवन मक्को अफजल हिकड़ा था चवन मदीनो अफजल हाणे जिन चयो न मक्के जो शहर अफजल उनी दलाइल ॾिना आहिनि दलाइल में ॾाढो वज़न आहे जिन चयो मदीनो अफजल उन्हनि भी दलाइल कायम कया उन्हनि जे दलाइल में वॾो वज़न आहे पर हज़रत अल्लामा अब्दुल हक मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह अलैह तो चयो मसलक बयान तो करे पाण फरमाए तो अगर रहमत वारो नबी लजपाल मोहम्मद करीम मक्के पाक जे शहर ते हुजे त मक्को अफजल मुंहिंजो महबूब मदीने में त पोइ मदीनो अफजल आहे छाजे करे जो शरफ जेको आहे सो हुजूर जी ज़ात खे आहे मदीने वारा साईं मक्के में त मक्को अफजल हुजूर मदीने में त पोइ मदीनो अफजल पोइ हे आशिक तॾहिं जॾहिं हींअर बि वञणु थींदो आहे तमाम माण्हुनि खे ख़बर आहे त उम्रे जा जेके अहकाम आहिनि से मक्के पाक जी सरज़मीन ते पर पुछा कंदे अदा केॾा पियो वञी चवंदो साईं दुआ कर मदीने पियो वञे ये कोन चवंदो मक्के साईं केॾा पियो वञे थी मदीने पियो वञा यारो अॼु बि आशिकनि खे मदीनो प्यारो आहे पोइ आऊं तॾहिं चवंदो आहियां त कल्ह शाम अची कंहिं ॻाल्हि करे मुंहिंजा सोर सुतल जगाए विदा पोइ हर मन शरीफ़ जी ॻाल्हि करे मुंहिंजा ताज़ा फट उथलाए विदा पोइ सुॾकार मरे पियो ॻाल्हि करे वॾो यार मज़ो मदीने में ओ वॾो यार मज़ो मदीने में ओ जियां रोए तियां मां बरो तियां अखण लड़ कवाए विदा ओ कल शाम अची कंहिं ॻाल्हि करे मुंहिंजा सुर सुतल जगाए विदा तरफ तो फरमाए वल असुर महबूबा मां अल्लाह के ज़माने जो कसम इन्नल इंसान लफी खुसर बेशक इंसान खसारे में आहे हाणे अवां जी तवज्जो हुजे हिन दौर में इंसान पंहिंजे खसारे के तस्लीम करण जे लाइ तयार कोन्हे छाजे करे चए तो किथे उहे झूपड़ीअ वारा घर खाइण जे लाइ खाधो मुयसर न हुजे किथे अॼु आलीशान महल बंगला चढ़ीअ जे लाइ गाॾियूं
जहाज़न जा सफ़र असां खसारे में कोन आहियूं। याद रखो हिते इन्नल इंसान लफी खुसर जेको आहे न, हिते खसारो इंसानियत जो आहे। ऐं चवां थो अगर तव्हां हुजूर जे दौर में हलो न त तव्हांखे अबू बकर सिद्दीक जहिड़ा इंसान मिली पवंदा, उमर फारूक जहिड़ा जवान तव्हांखे मिलंदा, उस्मान गनी जहिड़ा सखी तव्हांखे मिलंदा, सोने मौला कायनात मौला अली जहिड़ा जवान तव्हांखे मिली पवंदा। अॼुकल्ह जे दौर में इंसानियत असांजी किथे पहुती आहे? अवां पंहिंजे ज़मीरनि खे जगायो। हींअर 2 ॾियारा अॻु में सोशल मीडिया जे ज़रिए हिकिड़ी ख़बर हली, वर शहर में 7 साल जी न्याणी सां बदफेली करे उनजो उगाड़ो लाश उछलाया आया। ऐं जेॾी महिल कातिल पकड़िया विया त हिकिड़ो सॼो चाचो, ॿियो वरी सैयद सिकंदर शाह, नाला जेके हलिया। अंदाज़ो करियो किथे 7 साल जी न्याणी, किथे सॻो चाचो। पर असांजी इंसानियत किथे पहुती आहे? अॼुकल्ह जे दौर में अगर को माण्हू दर्द दिल रखण वारो चाहे तो त ग़रीबनि जे लाइ पाणी जो कूलर नस्ब करियां, पाणी जो कूलर, पोइ उहो जेॾी महिल कूलर पाणी जो रखंदो आहे त उनखे वरी जेको गिलास रखणो पवंदो आहे उनखे ज़ंजीर ॿधणी पवंदी आहे। छाजे करे? उनखे ख़बर आहे ठलो गिलास रखंदसि त गिलास गायब थी वेंदो। अॼु असांजी इंसानियत किथे पहुती आहे? असां मस्जिद में नमाज़ पढ़ण जे लाइ था अचूं न, घणा असांजा नमाज़ी जिन खे नमाज़ खां ज़्यादा पंहिंजी जुतीअ जो फ़िक्र हूंदो आहे। किबला साईं मौली मोहम्मद आलम जत नहीं में असां बाराड़ी में साईं तकीड़ करे ॿुधायो, पाण फरमाई तो को बाराड़ी जो माण्हू आयो कराची में नमाज़ पढ़ण जे लाइ, शहर जी मस्जिद, सो जुती लाए अॻियां रखी, हाणे नमाज़ पियो पढ़े, मौज़न डोड़ पाती, चई बाबा ये अॻियां जुती रखंदे नमाज़ कोन थींदी। तो बाराड़ी जो माण्हू ने हथ अदब जा ॿधी, चई वाह वाह साईं अॻियां रखंदसि त नमाज़ कोन थींदी, पोयां रखंदसि त जुती कोन हूंदी। छाहे जो असांजी इंसानियत एतिरी हद ताईं असीं किरी चुका आहियूं जो असां पंहिंजे ज़मीर खे जगाए त ॾिसूं। न त उहो बि दौर हो इंसानियत जो उरूज जो 20 घरनि जे मथां हिकिड़ो ॻोठ मुश्तमिल हुजे, 20 घर हुजनि, उन में हिकिड़े घर में ताम तयारु थिए, 19 घर वारा बुखायल हुजनि, जेसि ताईं उहो हिकिड़े घर वारो 19 घर वारनि खे न खाराए तेसि ताईं पाण खाई ढो न कंदो। अॼु असां ॾिसूं भाउ हिकिड़ो खाए पियो न, ॿिए भाउ जा बच्चा बुखायल आहिनि, उनखे परवाह कोन्हे, उनखे ख़बर बि आहे त मुंहिंजे भाउ जो गुज़र सफ़र हींअर कोन्हे, पर असांजी इंसानियत उते पहुती आहे। ताम अॻियां रखियो आहे, अमड़ अची वई मथां त लिकाए वठंदा जी मथां न मां ज़रूरु को ॾियणो पइजी वञे। इंसानियत किथे पहुती आहे? मुंहिंजे महबूब जा आशिक़ो, सोचो इहो इंसानियत जो खसारो आहे। अगर तव्हांखे इंसान ॾिसण त हुज़ूर जी बारगाह में हलो। हिकिड़ी जंग लॻी, उन जंग जे मैदान में ग़ुलाम ज़ख्मी थी करे ज़मीन जे मथां किरिया, रत रेला करे वहण लॻो आहे, गोश्त गबा गबा थी वियो। हिकिड़े ग़ुलाम हीअं आख़िरी टाइम आहे, रड़ करे चयो त अल अतश आहे को जेको मूंखे पाणी पियारे। हिकिड़े ग़ुलाम डोड़ पाती, पाणी जो प्यालो भरे आयो, उनजे क़रीब कई। अॼु बदन पूरो ज़ख्मनि मां चूर आहे, पाणी जो हीअं गिलास क़रीब जो कई न प्यालो त अखियुनि में लुड़क बि वही आया। एतिरे में पासे खां हिकिड़े ॿिए दां कई, अल अतश आहे को जेको मूंखे पाणी पियारे। चयां इन पाणी जी ज़रूरत थी सघे तो मूंखां ज़्यादा इनखे हुजे। असां सोचूं असांजी इंसानियत किथे आहे? पंहिंजे अॻियां जेका शइ रखियल आहे उहा ॿिए खे ॾियण थोरी ॾुखी लॻंदी आहे। इन टाइम ते बि उन खणी प्यालो उनखे ॾिनो, उन अञा पंहिंजे वात जे क़रीब कयो, पासे खां ॿिए दां कई। ईअं 7 ॼणा हा, 7 ताईं प्यालो पहुतो, आख़िर में वरी पहिरीं ताईं पहुतो, तव्हांजो 7 ई शहीद थी विया। इहो आहे इंसानियत जे उरूज जो टाइम। अॼु इंसानियत ज़वाल जे तरफ़ आहे त वल असर, महबूब तुंहिंजे ज़माने जो कसम, इन्नल इंसान लफ़ी खुसर, बेशक इंसान खसारे में आहे। अचो खसारियत जो पेलो। हिकिड़े बुजुर्ग पाण फरमाए त बगदाद जे शहर मां मुंहिंजो गुज़र थियो, मूंखे इन्नल इंसान लफ़ी खुसर जो तर्जुमो वो चयो तो समझ में न पियो अचे। तो जेॾी महिल आउं आयुसि त मूं हिकिड़े शख़्स खे ॾिठो, हीअं पाटियो आहे, उनजे मथां बर्फ़ रखियो बीठो आहे बगदाद जे शहर में। सदा कहिड़ी पियो हणे, इरहमू मन यज़ूबु रासो मालिही, यारो वारो करियो मूंखां इहे बर्फ़ ख़रीद करे वठो। अगर तव्हां ख़रीद न कंदव, नफ़ो पंहिंजी जॻह ते, लॻायल माल बि ग़रीब ईंदो। यारो बर्फ़ हिकु अहिड़ो कारोबार आहे, अगर विकिजी वञे तव्हांजा पैसा ठही पवंदा, अगर बर्फ़ न विकिजे शाम ताईं रखंदे रखंदे ॻरी वञे। नफ़ो त पंहिंजी जॻह ते, लॻायल माल बि ग़रीब ईंदो आहे। उहो शख़्स सदा पियो हणे, उन टाइम ते बुज़ुर्ग थो चवे मूंखे इन्नल इंसान लफ़ी खुसर जो तर्जुमो सम्झ में अचे
अची वियो त जी इहा बर्फ करे पई ईअं ज़िंदगीअ में इंसान जी ज़िंदगी ॻरी रही आहे असां जीअं जीअं साह खणंदा वञो तीअं तीअं मौत खे वेझा थींदा वञो अॼुकल्ह जे दौर में माण्हू चवंदा आहिनि मुंहिंजी उमिरि 40 साल थी चुकी आहे को तो चवे त मां 50 सालनि जो को चवे त मां 60 सालनि जो यानी मां हेॾी वॾी उमिरि गुज़ारे आयो आहियां मुंहिंजे महबूब जा आशिको जीअं जीअं ज़िंदगी गुज़रंदी वञे इंसान तीअं तीअं मौत खे वेझो थींदो वञे हा अगरि जेके इहे साह बंदो खणे पियो इन खयल साह जे बंदरे को अल्लाह जे क़ुरान जी तिलावत करे वठे दिलबर नबीअ जे मथां सलातो सलाम पढ़ी वठे वालिदैन जी ख़िदमत करे अबे अम्मा के राज़ी करे पाड़े वारनि जो ख्याल करे त पोइ इहे खयल साह इन जा फ़ाइदे में आहिनि न त बंदो मौत जे वेझो थींदो वञे जीअं बर्फ पई करे तीअं इंसान जी ज़िंदगी ॻरी रही आहे अब ये आहे या न कब्रिस्तान इन्हीं जे करे वेंदे वेंदे मुझे ज़हन जे अंदर यो मौजू आयो मुझे महबूब जा आशिको हर को पंहिंजे गिरेबान में झाती पाए त कीअं असां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं हिन कब्रिस्तान में उहे उहे माण्हू दफन थियल आहिनि जिन खां सवा असां के पल कान सरंदी हुई जेके असां जा जिगरी यार हा जिगरी दोस्त हा जिन असां के खिलायो जिन सां असां जो ज़िंदगियूं गुज़रियूं ऐं चवंदो आहियां त खिलायो थे जिन से खिलायो थे जिन से अजर वारे हलिया वो मिठा मोर मारो सारे हलिया पुरज़ा साण रब जी थिया से रवाना परे प्यार वारन अजा आस्ताना सुती सोरवारी प्यारे हल्या व्या मिठा मोर माणो विसारे मोहम्मद खान मंज़ल उन्हनि पंहिंजी माणी ॿुधाया छरोई उन्हनि जी कहाणी हयातीअ जा ॾींहड़ा गुज़ारे हलिया विया मिठा मोर माणो विसारे त जीअं बर्फ पई करे तीअं इंसान जी ज़िंदगी पई करे इन्नल इंसान लकी खुसर जो हिकिड़ो इहो बि तर्जुमो थी वियो बस आखिरी हिकिड़ो इन्नल इंसान लकी खुसर जो तर्जुमो तमामु प्यारो आहे हिन कमाल करे छॾियो तर्जुमे वारे चयो तो अल्लाह जी ज़ात बाबरकात हर शइ खे हिकिड़ो हुस्न ॾिनो हिकिड़े हुस्न खां महरूम रखियो मिसाल तौर ये गुलाब जो गुल आहे न इनखे तव्हां सूंघींदो तव्हांखे ख़ुशबू ॾींदो उहा ख़ुशबू हूंदी पर इनखे ऊंदाई में रखो त ॿरंदो कोन इन में रोशनी कोन्हे त गुलाब जो गुल थो चवे ऐं खसारे में ये आसमान ते सिज चमके तो चंड चमके तो रात जे टाइम ते उन जी रोशनाई थी वञे पर इन सिज ऐं चंड में खुशबू कोन्हे रोशनी आहे पर खुशबू कोन्हे इहो सिज चंड चवे तो त आऊं खसारे में आहियां हिकिड़ो शींहुं जंगल जो बादशाह आहे उन जे पंजनि में मालिक वॾो ज़ोर रखायो आहे पर वो उडरी कोन सके शींहुं चवे तो त आऊं खसारे में आहियां कोयल हिकिड़ो पखी आहे उन जो आवाज़ तमामु सुहिणो सुरीलो आहे रंग उन जो कारो आहे वो पखी तो चवे आऊं खसारे में आहियां मोर हिकिड़ो सुहिणो पखी आहे पर उन जा पेर बदसूरत आहिनि वो मोर तो चवे आऊं खसारे में आहियां अहिड़े तरीक़े सां तव्हां सोचींदा वञो हिकु नंढड़े ॿार सां तव्हां मिलंदव न वो ॿार चवंदो मूं वटि बचपन जी मासूमियत आहे पर मूं वटि जवानीअ जो ज़ोर कोन्हे आऊं खसारे में आहियां हिकु जवान सां तव्हां मुलाक़ात करियो वो चवंदो त मूं वटि जवानीअ जो ज़ोर आहे
पर मूं वटि कुराड़प जो तजुर्बो कोन्हे, आऊं खसारे में आहियां। हिकु कुराड़े सां तव्हां मिलो, उहो चवंदो त हाणे मूं वटि बचपन जी मासूमियत कोन्हे, जवानीअ जो ज़ोर कोन्हे। तजुर्बो त अची वियो, पर उहो न जवानीअ जो ज़ोर रहियो, न बचपन जी मासूमियत आहे। आऊं खसारे में आहियां। वो हिकु उर्दू जे शाइर चयो त ये दौलत भी ले लो, ये शोहरत भी ले लो, भले छीन लो मुझसे मेरी जवानी, मगर मुझको लौटा दो वो बचपन का सावन, वो कागज की कश्ती, वो बारिश का पानी। यानी एकड़ो कुराड़ो तो चवे, हाणे कुराड़ो थी चुको आहियां, मूं जवानी जो ज़ोर कोन्हे, बचपन जी मासूमियत कोन्हे, आऊं खसारे में आहियां। हिकु आलिम सां तव्हां मुलाक़ात करियो, चवंदो मूं वटि इल्म जो नूर आहे, पर तहजुद जा सजदा कोन्हे, आऊं खसारे में आहियां। हिकु आबिद सां मुलाक़ात करियो, चवंदो तहजुद जा सजदा बि आहिनि, रातिनि जो जागी करे मालिक जी इबादत बि करियां थो, पर मूं वटि इल्म जो नूर कोन्हे, आऊं खसारे में आहियां। अल गर्ज़ हर हिकु शइ खे हिकिड़ो हुस्न आहे, हिक खां मारूम आहे, उहा शइ थी चवे मां खसारे में आहियां। चवे थो त अगर तव्हांखे शौक़ हुजे का अहिड़ी ज़ात ॾिसूं जेका खसारे खां आज़ाद आहे, जंहिंजे अंदरि खसारे जो को नुक्स कोन्हे, चवे थो उहा ज़ात आहे मदीने पाक जी सरज़मीन ते मोहम्मद मुस्तफ़ा जी, जंहिं ज़ात जे अंदरि खसारो न आहे। बाक़ी हर हिकु शइ खे हिकिड़ो हुस्न आहे, हिकु शइ खां मारूम आहे। त वल असर, मुंहिंजे महबूबा, मां अल्लाह खे तुंहिंजे ज़माने जो कसम, इन्नल इंसान लफ़ी खुसर, बेशक इंसान खसारे में आहे। हाणे मूंखे ॿुधायो, रब इंसान जो खसारो बयानु कयो। डॉक्टर न जॾहिं मरीज़ खे ॿुधाईंदो आहे त तूं बीमार आहीं, मक़सदु इहो कोन्हे त मरीज़ वधीक बीमार थिए, मक़सदु इहो आहे त हुनखे बीमारी खां आगाह कयो वञे, हे शयूं खा तोखे फ़ाइदो थींदो, हिनी शयुनि खां परहेज़ कर तोखे फ़ाइदो थींदो। रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात इंसान खे बीमारी ॿुधाई त बेशक इंसान खसारे में आहे, पर इल्लल लज़ीना आमनू, अॻियां इलाज थो ॿुधाए, खसारे खां बचंदो उहो जंहिं ईमान आंदो। केरु बचंदो? जंहिं ईमान आंदो। हाणे आऊं हिते मिसाल ॾेई करे सम्झाईंदो आहियां। लाहौर शहर में तव्हांजो गुज़र थिए न, हिन फ़कीर जो वञणु थियो आहे। रावी दरिया जे किनारे जो हुन पार हिकिड़ो दरबार आहे, ठहियल आहे, गुंबद बि ठहियल आहे हुनजो। उते जेॾी महिल तव्हां गुज़रो, इहो मक़बरो आहे जहांगीर बादशाह जो, मुतलिकुल इनाम बादशाह हो पाकिस्तान हिंदुस्तान जे मथां। ऐं एतिरे ताईं जो इहो बादशाह जेॾी महिल फ़ैसिले जे लाइ अचे न, हिन जी घरवारी ते वेंदी हुई। पोइ बाद फ़ैसिलो अगरि घरवारी खे रुगो हीअं टेबल जे मथां बादशाह फ़ैसिलो मटाए छॾे, उहा घरवारी पासे में हुई, जहांगीर बादशाह जे पुरजां। हाणे एॾो ऊचा, पर अॼु जेके मक़बरे तां गुज़रनि, ॾींहं जे टाइम ते बि हसरत, रुगो ताश कुॾण वारा कुझु माण्हू, ॾींहं थी आहे, उनजी न्याणीअ जो मक़फ़ी दीवान तव्हांखे मिले। अॼु बि क़बर जे मथां इहो पियो आहे त बर मज़ारे ग़रीबां नए गुले नए परे नए सदाए अदा आहे त बादशाह लिखाए वियो त बर ग़रीबां, असांजी मथे केरु ईंदो कोन, असां केरु आहे जेको असांजी क़बरनि ते न ॾीओ ॿरंदो, न ॿोली हूंदी, जा गुल हूंदा, पर क़बर जे मथां पियो आहे बर मज़ारिबां नए चरागे नए परे परवाने से नए सदाए बुलबुले। बादशाह मुतलिकुल इनाम उन जी क़बर जे मथां मक़बरा अॼु बि इहो लिखियलु आहे त केरु अचण वारो कोन्हे। दरिया जो किनारो पार करे से अचो, हिकु मज़ार आहे, इन जो औलाद ज़ाहिर में का शादी बि नालो उनजो उस दाता अली हजवेरी तब सां उहो मशहूर। तव्हां अॼु बि उन जी मज़ार ताजुद वारे टाइम ते बि त तव्हांखे रश ॾिसण, हो तो ॾींहं जो असर, हिते राति जो तव्हां रश लॻी पई आहे, मेला माण्हू परे परे खां बेटाई घोट रहमतुल्लाह त सारी राति सुबहान अगी जिन यादि कयो, अब्दुल लतीफ चए लदो मान को कलाम अची आसमान। अॼु तव्हां सुखी शाह हुसैन बादशाह जो सालियानो उलायो वा, अदा हेॾी गॾु थी आहे, छाजे रिश्तेदारी कोन्हे, रिश्ता आहे जो साईं पंहिंजे करीम रब खे राज़ी कयो आहे। अॼु असीं उते अची करे साईं जी दरबार ते दुआऊं था घुरूं, रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात असांजो बेड़ो पार फरमाईंदो आहे। हाणे ॾींहं जे टाइम ते बि बादशाह जे मक़बरे ते हसरतूं वसी रहियूं आहिनि। वक़्त जो बादशाह उते लिखियो पियो बर मज़ारे मां ग़रीबां, हिन मज़ार ते तव्हां चो लिखियो पियो आहे त गंजे बख़्शे फैज़ आलम मज़हरे नूरे ख़ुदा नाक़िसारा पीरे कामिल कामिलारा रहम। मूंखे ॿुधायो बतो केरु, बादशाह बतो या मोहम्मद मुस्तफ़ा जो ग़ुलाम बतो आहे? इल्लल लज़ीना आमनू जे चाहीं तो खसारे खां बचां त रसूलुल्लाह जी ग़ुलामी में अच। हाणे हेॾी वॾी जमात आहे न, ऐं अगरि कंहिंखां सवाल करियां त अदा मूंखे ॿुधा जॾहिं मदीने वारो साईं दुनिया जे तख़्ते ते आयो, उन दौर जो जेको ओबामा चइजे, वॾो कैसरो किसरा, वॾा बादशाह थी गुज़रिया आहिनि, भला अवां ॿुधायो उन्हनि जा नाला कहिड़ा हुआ?
तो मानू चवंदा सी असां ते केड़ो बार पयो आहे जो उन बादशाह जे नालन खे याद कजे यानी वॾा बादशाह पर गुमनाम बणजी विया उन जो केर नालो वठण जे लाइ तैयार न आहे ये हेडे मजमे में नंढड़े बार खां भी पुछजे बुधाए रसूलुल्लाह जे दौर में मुअज्जिन केर हो हथ मथे खणी चवंदो साईं बिलाल हबशी अब ये आए या न पो मुखे बुधायो बतो केर बादशाह बतो या मोहम्मद मुस्तफा जो गुलाम बतो है इल्लल्लज़ीना आमनू जे चाही तो खसारे का बची पवा रसूलुल्लाह जी गुलामी पंजी गिची में इनी जो पत्तो पा हिते भी बेड़ो पार थिंदो कब्र हशर में बेड़ो पर तरी पवंदो बिलाल हबशी जो जिक्र आयो वा बिलाल हबीबन करीमन जी जात बा बरकात जी गुलामी में आयो न हजरत हसन बिन साबित पान फरमाए तो आ रहण वारो मदीने पाक जो आयस मक्के पाक जी सरजमीन ते अची दिसा तो कुछ मानू आहिन एकड़े कारे रंग जे गुलाम के एकड़े टंगे में था पकड़न ॿिया ॿी टंगे में था पकड़न उन ज़मीन ते गैले रहिया आहिनि उन जी ज़बान ते अहद अहद जी सदा जारी है अहद अहद जी सदा बुलंद आहे मो अॻियां वधी करे पुछो त इहो शख्स केर आहे जंहिंखे माण्हू गैले रहिया आहिनि के ॿुधाइण वारे ॿुधायो हसन इहो रंग जो कारोवा जंहिंजो नालो सोनो बिलाल आहे इहो गुलाम पर न आखिरी नबी लजपाल मोहम्मद करीम जो कलमो पढ़ियो आहे मके जा काफर तरह तरह जो तकलीफ़ूं ॾेई रहिया आहिनि हज़रत हसन तो चवे मां अॻियां वधी करे पुछो आहे ओ बिलाल ॾे ख़बर ही छा थो करी हे तोखे तरह तरह जो तकलीफ़ूं था ॾियनि तुंहिंजी ज़बान ते अहद अहद जी सदा जारी आहे बिलाल तो चवे हसन मूंखे ख़बर आहे तव्हां 5 रुपया ठकर जो थाम ख़रीद कंदा आहियो उनखे वॼाए करे ॾिसंदा आहियो त कचो वा या पको वा बिलाल तो चवे अॼु करीम रब मां बिलाल खे ख़रीद करे रहियो वा ॾिसण तो चाहे त बिलाल मोहब्बत में कचो वा या पको वा चवे तो खल लहे त लही वञे पर मां बिलाल जी ज़बान ते पंहिंजे मालिक जो नालो ख़त्म न थींदो आद आद जी सदा जारी हुंदी अदा त इल्लल्लज़ीना आमनू जे रसूलुल्लाह जी गुलामी जो पत्तो पंहिंजी गिची में पातो वा इहो ई बिलाल आहे जेडी माल उमैया बिन खलफ जी गुलामी में आयो उमैया बिन खलफ एक जालिम आका आहे सोने बिलाल खे गरम रेती जे मथा लेटाए उगाड़ी पुछी मथा का वजनदार पत्थर तो रखे चवे तो बिलाल अखियों पंहिंजो सिज जे तरफ खणी निहार मुझे महबूब आशिको गर्मी जी मौसम हुजे मके पाक जी गरम सरजमीन वरी जो आशिक जो अखियों सिज जे तरफ आहिन उमैया बिन खलफ तो चवे बिलाल भला दे खबर तो पंहिंजे महबूब मोहम्मद मुस्तफा में छा ॾिठो वा जो उन महबूब जो कलमो पाण नथो छॾी उन रसूलुल्लाह जो जिक्र करण नथो छॾी उन महबूब जो तज़किरो न पयो छॾी बिलाल तो चवे उमैया तो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जे हुस्न जा चर्चा बुधा होंदा जंहिंजे हुस्नो जमाल के ॾिसी करे बानिन पंहिंजा हथ कपे छॾिया पर जिन आमिना जे लाल जो हुस्नो जमाल ॾिठो वा उनी सरब मुंहिंजे महबूब जे मथा कुर्बान कया आहिनि बिलाल जेके लफ़्ज़ थो चवे हिकु सिंधीअ जे शाइर जो तर्जुमो वा त महबूब दुनिया जा हिकु पासे मुंहिंजो अरबी ढोलण हिकु पासे समझाओ तो हां थकजी पियो ये थकान आयो ता त मथे खणी चो सुभान अल्लाह माशाअल्लाह दी जी मौसम सर्दी जी तो मौसम पे दी लगो पियो वा एतरी सर्दी कान ते महसूस थिए त महबूब दुनिया जा एक पासे मुझो अरबी ढोलण एक पासे पोहिन सबन जो बोलण एक पासे मुझे यार जो बोलण एक पासे पोया को बज प्यारे यूसुफ जी खरीदार जुलेखा हुई हिकड़ी वो यूसुफ जो घुंड खोलण एक पासे मुझे अरबी जो मुरकण एक पासे महबूब ॾिठो न आहे
तो हजरत हुस्न यूसुफ जा चर्चा बुधा हुंदा जिनजे हुस्न के ॾिसी करे बानिन पंहिंजा हथ कपे छॾिया पर जन आमिना जो लाल ॾिठो अल्लाह अल्लाह हिक उर्दू जे शायर जो तर्जुमो वा त हुस्न यूसुफ और है तां का जलवा और है माहे के ना